अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल ग़ुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसानु व अन्ना लहु ज़िक्रा यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला युसिकु वसाक़हु अहद। सदक़ल्लाहु मौलानाल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ से शौक़ से मोहब्बत से बड़ी आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअ्मिना व मौलाना व रज़क़ना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुहम्मद व अला अबीहि व उम्मिहि व आलिहि व इत्रतिहि व औलादिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारे दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अमल जो नतीजो क़यामत जे ॾिहाड़े हर इंसान खे मिलंदो। अमल साले करण जो मक़सद आहे त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जी तरफ़ां असांखे इनाम ऐं इकराम अता फरमाया वञनि। हर इंसान खे मौत थींदो, मरी हर इंसान वरी ज़िंदा थींदो ऐं यौमुल क़यामत यौमुद्दीन जंहिंखे अल्लाह मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि में यादि फरमायो आहे, उहो ॾिहाड़ो ईंदो जंहिंखे यौमुल हिसाब सॾिबो आहे, यौमुद्दीन सॾिबो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो सॾियो वियो आहे। क़ुरान मजीद में 8-10 लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि। हर इंसान खे उन ॾिहाड़े अल्लाह जे हुज़ूर में पेश थियणो आहे। खुश नसीबी आहे उन्हनि जे लाइ जन ज़िंदगी अमलन सालिहन में गुज़ारी, भलनि अमलनि में गुज़ारी। उन ॾिहाड़े ते उहे क़ुरान मजीद फरमाए थो त उहे अल्लाह ताला जे रहमतुनि ऐं इनायतुनि जी छपर छांव हेठां हूंदा। सुभान अल्लाह। बदबख्त आहिनि उहे माण्हू, बदनसीब आहिनि उहे इंसान जेके क़यामत जे ॾिहाड़े अरमान जा हथ मलींदे वक़्तु गुज़ारींदा। असां सभिनी जे मथां उहो ॾिहाड़ो अचण वारो आहे। ॾींहुं न आहे पर बल्कि करो ॾींहुं आहे जंहिं ॾिहाड़े ते हर इंसान खे अल्लाह जी बारगाह में हाज़िर थियणो आहे, अल्लाह ताला जी बारगाह में पेश थियणो आहे। ज़िंदगी जे रातियुनि, सुबहनि, शामनि, इंसान जी घड़ियुनि, लम्हात जेके वक़्त गुज़रिया आहिनि, हर मिंट हर सेकंड जो उन ॾिहाड़े ते अल्लाह जे हुज़ूर में हिसाब ॾियणो आहे। हर माण्हू हिसाब ॾींदो। उहो ऐबतनाक ॾिहाड़ो, उहो हौलनाक ॾिहाड़ो इंसाननि जे लाइ बाइसे ख़ैर बि बणिबो, हिकिड़नि जे लाइ बाइसे इनाम बणिबो, हिकिड़नि जे लाइ हसरत ऐं निदामत जो सबबु बणिजी वेंदो। हिकिड़ा माण्हू त ख़ुशि थींदा जन अमल साले कया, नेकियूं कयूं, ऐं हिकिड़नि जे लाइ उहो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो हसरत जो ॾींहुं रहिजी वेंदो, निदामत जो ॾिहाड़ो रहिजी वेंदो, अखियुनि मां लुड़कनि वहाइण जो ॾींहुं रहिजी वेंदो, नीर वहाइण जो, तव्हां जो रत रोअंदा ऐं तमन्ना कंदा काश अॼु असां न हुजूं हा, ज़मीन में पैदा न थियूं हा,
जो असांखे हे दिहाड़ा ॾिसणा पिया आहिनि। कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो वअनज़िरहुम यौमल हसरति इज़ा कुदियल अम्र वहुम फी गफ़लतिन वहुम ला युमिनून। अल्लाह जो कुरान मदीने वाले साईं के हमद फरमाए महबूब उनके भेजा उम्मत के पंहिंजे मथा कलमे पढ़ण वारनि खे भेजा हसरत ऐं पिशेमानी वारे दिहाड़े खां जॾहिं हर ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो वेंदो। जेके बि तव्हां अमल कया आहिनि, जेके बि ज़मीन में कम कया आहिनि, इन्हनि हर कम जो तव्हांजो फ़ैसिलो कयो वेंदो। वहुम फी गफ़लतिन वहुम ला युमिनून, मगर उहे ग़फ़लत में ऐं ईमान नथा आणनि, अल्लाह जे दीन खे नथा मञनि। हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु इन आयत मुबारका जो तफसीर कंदे फरमाए थो त क़यामत जे ॾींहं जे नालनि मां हिकिड़ो नालो यौमुल हसरत आहे, जेको हे कुरान मजीद में अल्लाह ताला बयान फरमायो आहे। ऐं अल्लाह जेको फरमायो अनज़िरहुम यौमल हसरत, इन मां मुराद क़यामत जो ॾींहुं आहे। ऐं अल्लाह ताला फरमायो अन तक़ूल नफ्सुन या हसरता अला मा फररतु मिन जंबिल्लाह व इन कुन्तु लमिनस साखिरीन। इन ते जो माण्हू चवे हाय अफ़सोस उन ॾींहं ते जो मूं अल्लाह जे हक़ में कोताही कई, कमी कई, अल्लाह जे फरमाननि खे छो कोन मञियो, अल्लाह जे कौल खे छाजे लाइ तस्लीम न कयो। यकीनन मां ठठोल करण वारनि मां हुयुसि, को नसीहत कंदो हुयो, को तकरीर कंदो हुयो, हर महीने दिल पर साईं जी वञी नसीहत ॿुधंदा हुयासीं, अल्लाह जे कामिल वली जो बयान ॿुधंदा हुयासीं ऐं उनखे हवा में उॾारे छॾींदा हुयासीं, मज़ाक कंदा हुआसीं, साईं ते क़ुर पढ़ी ॿुधायो, बसि इहा मामूली ॻाल्हि आहे। अल्लाह जो फरमायो उहे माण्हू चवंदा इन कुन्तु लमिनस साखिरीन, असां त मज़ाक कंदा हुयासीं। हाय अफ़सोस आहे असांजे सिर ते छा अची वियो, हेॾी वॾी आफ़त अची वई, असां क़दुरु कोन कयोसीं। वो जो पहिरीं आयत में अल्लाह फरमायो वइज़ा कुदियल अम्र, इन मां मुराद आहे जॾहिं हिसाब मां फारिग थींदा, जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी वरी जहन्नम में पहुचंदा, पोइ हिकिड़ा माण्हू त जन्नती हूंदा, उहे इनाम हासिल करे हलिया वेंदा, पर वहुम फी गफ़लतिन, हिकिड़ा अहिड़ा बदकार हूंदा जेके ग़फ़लत में वक़्तु गुज़ारे, ग़फ़लत में हुया, उन्हनि खे ॼाण ई कोन हुई, सम्झ ई कोन हुई त असांखे क़यामत जे ॾियारे पेश थियणो आहे, अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थियणो आहे, रब जी बारगाह में अचणो आहे। ग़फ़लत में हुया, सॼी ज़िंदगी बदकारियुनि में, बेफ़रमानियुनि में, नाफ़रमानियुनि में, अल्लाह जे हुक्मनि खे भञंदे, न दीन वणियो, न मदीने वारे साईं जो फरमान वणियो, न निमाज़, न मस्जिद, न रोज़ो, न ज़कात, वहुम फी ग़फ़लतिन, ग़फ़लत में वक़्तु गुज़ारे। ऐं अॻियां अल्लाह फरमायो वहुम ला युमिनून, ऐं ईमान बि कोन रखंदा हुया, उन्हनि खे ख़बर ई कोन हुई, उन्हनि खे इहा पक ई कोन हुई त को आख़िरत बि अचणी आहे, क़यामत बि क़ाइम थियणी आहे, अल्लाह ताला जो पुछाणो थियणो आहे। मुंहिंजा दोस्तो, उहो हसरत ऐं निदामत जो ॾींहुं जंहिंमें ॾोहारी रोंदा, रड़ंदा, रड़ियूं दाऊं कंदा, चवंदा त असांखे वरी दुनिया में मोटायो वञे, वरी असांखे ज़मीन ते वापसि कयो वञे त के अमल सालिह करे अल्लाह खे राज़ी करे ॾेखारे, तमन्ना कंदा। मदीने वाले साईं फरमायो, बल्कि अल्लाह जो क़ुरान में फरमायो कुल इन्नल खासिरीन अल्लज़ीना खसिरू अनफुसहुम व अहलीहिम यौमल क़ियामह। ए नबी तू फरमाए तो बेशक नुक़सान खणण वारा उहे ई माण्हू आहिनि जिन क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजी जानियुनि खे ऐं पंहिंजे घर वारनि खे खसारे में विधो। नुक़सान इहो न आहे त माण्हू जो कारोबार तबाह थी वियो, साईं हिन भेरे फसल कोन थियो, गर्मी अहिड़ी थी जो सारियूं पापड़ थी वियूं, ॾाढो नुक़सान थियो आहे, एवरेज कोन ॾिनो अन्न, बिज पोखियोसीं, महिनत कईसीं, पाणी जा वारा वरायासीं, ॾाढो नुक़सान थियो। साईं कारोबार कयोसीं, हेतिरी इन्वेस्ट कईसीं, पैसो कोन मिलियो, उनजो बदिलो कोन मिलियो आहे। साईं फिलाणी जॻह ते वियासीं, मिटनि माइटनि खे ठाहिण जे लाइ हुन असांखे नुक़सान में विझी छॾियो, रिश्तो कोन ठहियो, असीं इन ॻाल्हि खे नुक़सान चवंदा आहियूं। हीअ शइ नुक़सान आहे, माल जो नुक़सान, रिश्ते जो नुक़सान, भाई पीउ जो नुक़सान। अल्लाह जो क़ुरान में फरमाए असुल नुक़सान इहो न आहे जेको तव्हां सोचियो आहे त पैसो हलियो वियो, ज़मीन बर्बाद थी वई, फसल तबाह थी वियो। कुल हे मुंहिंजा दिलबरनि बि फरमाए हिननि खे इन्नल खासिरीन अल्लज़ीन, असुल खसारो नुक़सान त उन्हनि जो आहे जो खसिरू अनफुसहुम व अहलीहिम यौमल क़ियामह, जिन पंहिंजी जानियुनि खे खसारे में विधो, पंहिंजे घर वारनि खे जहन्नम जी बाहि जो कारण बणायो। अला
खुसरानुल मुबीन। बुधो खबरदार पत्थरो नुकसान इहो आहे जन अमल साले में तयारी काम जे हाणे जहन्नम में उछलाए इहो नुकसान। अल्लाहु अकबर कबीरा। माए मवाइद हसन में तकरीर तो कयां पियो पर इहा पहिरियों दफ़ो इहो बयान कयां क़ुरान जो आयत में बधी ॿुधी पढ़ी मुंहिंजा लिंग ॾकी विया या त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं खे कीअं बयान फरमायो आहे। असी जिंदगी गुजारियूं था बस दुनिया में नफ़ो नुकसान सोच आहे पैसो मिलंदो दौलत मिलंदी उन जो नुकसान आहे हे कम कयूं त हितां फ़ाइदो मिलंदो हेॾे वेंदासीं त हे नुकसान थींदो फिलाणे सां यारी रखंदासीं त ॿ जो फ़ाइदो थींदो हिननि यारनि सां गॾु न वेहूं मथां हिते असांजे कारोबार खे नुकसान पहुचे। दुनिया जो सोचूं था क़ुरान जो फरमाए इहो खसारो न आहे। दुनिया अचणी वञणी शइ आहे। अॼु पैसो हलियो वियो त सुभाणे वरी वापसि मोटी मिलंदो इंशाअल्लाह। अल्लाह ताला करीम आहे रज़ाक़ आहे रिज़्क़ ॾियण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो नेमतूं ऐं हमेशह वारा इनाम सदाई रहण वारा इनाम उन्हनि खे मिलंदा जन पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे वरी सुभान अल्लाह अदकारनि पुछड़नि कमनि करण वारनि बेहयाई जे रस्ते ते हलण वारनि या कुफ्र में पवण वारनि खे अल्लाह जहन्नम जी बाहि में उछलाईंदो। ये मुशरिक ये मुनकिर ये बेफरमान ये निदामत रखंदा हसरतूं कंदा है काश जैसा दुनिया में वापस मोटी वञूं हा ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सभिनी खां वॾी ख़ुशी आहे जो माण्हू जन्नत जो पैगाम ॿुधी ख़ुशि थींदा। ईअं करम फ़कीर ईंदो अल्लाह फरमाईंदो हलो तव्हां जन्नत में वरी जो सुभान अल्लाह। अब हाणे जहन्नम अखियुनि जे आॾो हूंदी अल्लाह जो कहर बि माण्हू ॾिसंदो गज़ब बि ॾिसंदो जहन्नम जी बाहि बि अखियुनि खां ॾिसंदो। हिसाब किताब कॾहिं थींदो जॾहिं पुलिसराज टपी ईंदो पुलिसराज तां पार पहुतो उतां जहन्नम जी बाहि ॾिठई बि सही ऐं अल्लाह जो हुज़ूर में पहुचे अचानक रब फरमाए मूंखे राज़ी कई हल जन्नत में अल्लाह ताला कहिड़ी ख़ुशी थी सुभान अल्लाह। मदीने वारो साईं फरमाए फलो अन अहदन मात फरहन जे माण्हू ख़ुशी में मरे हा न त मात अहल जन्नत त ख़ुशी में त जन्नत वारा मरन अहिड़ी ख़ुशी वलो अन अहदन मात हुज़नन लमात अहल नार जेकॾहिं दुख में गम में को माण्हू मरे हा त जहन्नमी मरी वञे हा जन खे ऐलान थींदो ॾिसंदा हिकिड़ा माण्हू जन्नती वञनि था पिया यार दोस्त हिकिड़ा ॼाण सुञाण वारा हूंदा अमलनि करण वारा हूंदा उन्हनि खे अमर थींदो जन्नत में वञे हिन जे लाइ अमर थींदो लेकिन दोस्त में पहुचाए केॾी वॾी बदनसीबी आहे केॾी वॾी बदनसीबी आहे यार जो ऐलान थींदो त हिनखे जहन्नम में उछलायो वञे। मदीने वारे साईं फरमायो त मौत दुंबे जी सूरत में आणे हुनखे ज़िबह कयो वेंदो। महशर जे मैदान में इंसान जे आॾो ज़िबह कयो वेंदो आहे मौत ख़त्म थी वियो अॼु खां पोइ न कंहिंखे मौत ईंदो न को माण्हू मरंदो इज़राइल जी पूरी दुनिया ते ख़त्म थी वेंदी। हाणे जेके जन्नत में वियासीं हमेशह हमेशह जन्नत में रहंदा जेके जहन्नम में वियासीं हमेशह हमेशह जहन्नम में रहंदा मौत न ईंदो। मदीने वारे साईं फरमायो हीअं अज़ाब थींदो चमड़ी जली वेंदी जहन्नम जी चमड़ी सड़ी वेंदी ख़त्म थी वेंदी उन खां बाद में उन चमड़ी जे मथां वरी ॿी नई चमड़ी चढ़ंदी वरी उनखे अज़ाब थींदो जेको अज़ाब थींदो हिकिड़नि जूं ज़बानूं कटियूं वेंदियूं हिकिड़ी ज़बान कटींदा वरी ॿी पैदा थी पवंदी ॿी कटींदा वरी ॿी पैदा थी वेंदी हिकिड़नि खे अखियुनि जो अज़ाब कयो वेंदो सीहो बिखराए उन्हनि जे अखियुनि में विधो वेंदो अखियूं ठका ॾेई पाणी पवंदियूं वरी एतिरो सलामत थी वेंदियूं माना अज़ियत जे मथां ॿी अज़ियत। अल्लाहु अकबर कबीरा उते माण्हू रोंदा रड़ींदा अज़ाब भोगींदा नदी वज़ई फरमायो त जे रोई रत फुड़ा तब माण्हू राज़ी न थिए क्या करे यार माण्हू रोए रड़ियूं करे दाम करे हाणे बख़्श कयो महिरबानी कयो जे रोई रत फुड़ा पर जाए
मजे दिहाड़े रोन नफो नदींदो क्या मजे दिहाड़े अजर मानुन के वहां नफो को नदींदा कुरान जो फरमाए यौमला यनफउ ज़ालिमीन माज़िरतुहुम क्या मजे दिहाड़े ज़ालिमन के उनकी माज़रत फायदो को नदींदी अल्लाह के चौड़ा मुझे मौला करती थी वही माफ कर बख्श फरमा अल्लाह फरमाए दो माज़रत कबूल नाए वलहुम लानतु वलहुम सूउद दार उन्हें दिहाड़े करके लानत जो बगीची में भी धोबी दो उन्हें दिला जहन्नम जो बुरो घटू दो उन्हें चाहो प्यारा दोस्त अल्लाह के सच्चो कलाम जिन्हें वो शब्द शुरू नाए जिन्हें वो अल्लाह जो पाक हक मारो कलामा स्वर्ग जो फरमाए व यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला क़यामत जे दिहाड़े मशर जे मैदान में उन्हीं ज़ालिम गुस्से का बड़ी हसरत मां बाजे हथन के चक्करदा इसना अज़ाब थी पाने हथन के चक्करदा इसना ताप तो कोई दिसो जो अल्लाह अज़ाब तो करे हथन के चक्करदा पंजो पान के मलामत करदा ये चौड़ा यक़ूल या लैतनी काश इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला एक आज मदीने वाले साईं दोस्तों बता एक आज महबूब जो दर बता मदीने वाले साईं की बात पे हला दिल पर नबी के बजो दोस्त रहनुमा बनाया गुनाह करने गंदे जिंदगी बर्बाद कयूं हयाती पानी बर्बादी में बर्बाद कयूं एक या लैतनी एक आज बाबा ने महबूब मुस्तफा करीम जो गुलाम था या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला ये जो एक आज फिलाने के यार न बनाया एक आज ओ फिलानो तो चोर सा यारी रखम जानिया सा यारी रखम भोंडो सा यारी रखम एक आज जे फिलाने मानू सा यारी न रखा न बदकार सा यारी न रखा ओडी मन रो दे अल्लाह जे दिल पर सही पाड़ो यार बनाया एक आज करमी फकीर सा यारी रखा जिक्र वारन सा गदी वली वेहा अल्लाह वारन सोबत में वेहा ओते अरमान जा थमली दो पर नफो जरे जो कोन मिलंदो फायदो उन्हनि के मिलंदो जने हिते मदीने वाले सही रखे वजी यौम इज़िन बि जहन्नम यौम इज़िन यतज़क्करु इंसान व अन्ना लहु ज़िक्रा उन ॾींहं दोज़ख आंदो वेंदो मशर जे मैदान में माण्हू यादि रखियो वेंदो जहन्नम जी बाहि आंदी वेंदी उन ॾींहं इंसान खे सम्झ के मान जा लफ़्ज़ ॿुधो उन ॾींहं यौम इज़िन यतज़क्करु इंसान खे उन ॾींहं सम्झ में ईंदी व अन्ना लहु ज़िक्रा पोइ न मारो उनखे जहन्नम जे सम्झण जो कहिड़ो नफ़ो मिलियो कहिड़ो फ़ाइदो मिलियो जो यक़ूल या लैतनी क़द्दमतु लिहयाती एक आज अॼु में मां जेरो न हुजां हयात न हुजां साले अमल अॻिते कोन कयुम मूं ज़िंदगी में अमल साले कोन कया पियो मयरिल्ला युअस्सिफ़ु अज़ाबहु अहद उन ॾींहं उन अल्लाह जे अज़ाब वांगुरु अज़ाब ॾेई न सघंदो वला यूसिफ़ु वसाक़हु अहद न हुनजे पुठियां जहिड़ो ॿियो को ॿुधण वारो हूंदो अल्लाह जो ॾाहु ॿुधंदे पर रब तव्हांजी ॾाह कोन वरताई अल्लाह सुभाणे अज़ाब खां महफूज़ रखे कुरान में फरमाए
उते दुनिया दा दोस्त कम को नहीं दा, यार कम को नहीं दा, माल माया सब जेवर बिगड़ माल दौलत कम को नहीं दे, रिश्ता नाता कम को नहीं दा, मानो बने गुनाह के बदले पर यार हवाले गया, दोस्त हवाले गया, पैसों हवाले गया। कुरान में फरमाया कद खसिरल नबीना कज़्ज़बू बिलिक़ाइल्लाह, बेशक कोई मानो नुकसान में रहा, खसारे में रहा, जगह अल्लाह दी मुलाकात के पूरे से जुबेदा हुआ। अल्लाह अल्लाह दी को केड़ी क़यामत छाजो क़यामत जो दिहाड़ो, छाजो महशर जो दिहाड़ो, माण्हुनि खे ज़हन में को हूंदो त असां ईअं बि थींदो तेरे हत्ता राजा तो मुसा तेरे क़यामत जे दिहाड़े में आंदा वींदा, ईअं चवंदा क़ालू या हसरतना अला मा फरतना फीहा, अफ़सोस सच जेके सजा उन कम जे बारे में ॿुधाई कई वई, असां ॻाल्हि विसरी वई, असां बुरी यारी में अची वियासीं, बुरी संगत में अची वियासीं। वहुम यहमिलून आज़ारहुम अला ज़ुहूरिहिम अला साआ मा यज़िरून, उहे पंहिंजे पुठियुनि ते पंहिंजे गुनाहनि जो भार खणी ईंदा, उहे हसरत करण वारा जेल ते उन्हनि जा गुनाह ॿधल हूंदा, भार खणी ईंदा। कुरान जो फरमाए ॿुधो अला साआ मा यज़िरून, केॾा बुरा भार खणण वारा आहिनि, केॾा पुछड़ा आहिनि इहे माण्हू जेके गुनाहनि जा भार खणी ईंदा। अल्लाह ताला इन ॾिहाड़े खां डिॼारींदे फरमायो इन्ना अंज़लनाकुम अज़ाबन क़रीबा, बेशक असां तव्हांखे जल्द अचण वारे अज़ाब खां डिॼारे छॾियो आहे। अॻु अदा थी वियो, क़ुरान नाज़िल थी वियो, ओ गफ़ारी मस्जिद में अचण वारो, मुंहिंजे मुर्शिद जी दरबार में अचण वारो, मदीने वारो साईं क़ुरान बयान करे वियो इन्ना अंज़लनाकुम अज़ाबन क़रीबा, ओ जल्द अचण वारे अज़ाब खां असां तव्हांखे डिॼारे छॾियोसीं, तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं। यौम यंज़ुरुल मर'उ मा क़द्दमत यदाहु व यक़ूलुल काफ़िरु या लैतनी कुन्तु तुराबा, जेके उन ॾींहुं ॿी अचण खां अॻियां मोकिलियो, ॾिसी वठंदा त काफ़िर अरमान जा हथ मलींदा, हयात जो काज असां मिटी बणिजी वञूं, मिटीअ में मिली वञूं। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बड़ी मोहब्बत सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कुरान जो फरमाए बार-बार इंसान जे ज़हन के ज़मीरन के अल्लाह झोड़ियो कुरान में सुजान कयो अल्लाह ताला, होशियार कयो आखिरत की तैयारी करण जे लाइ अल्लाह होशियार कयो आहे, वो कुरान जो मुर्शिद हमेशा तव्हांखे ॿुधायो। रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वालो ॿुधो, वल इत्तक़ुल्लाह, तुरियो अल्लाह का, वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद, ऐं पंहिंजे नफ्स ते गौर फिक्र कयो, पंहिंजी जान ते गौर कयो त तव्हां सुभाणे जे लाइ कहिड़ी शइ रवानी कई आहे, क़यामत जे लाइ कहिड़ो अमल मोकिलियो आहे। हे जो फज़लाबाद शरीफ में आयो, सालिहन की संगत में आयो, चंगन की सोबत में बैठो, इहो तव्हांजो अमल क़यामत ॾे रवानो कयो। पर जो गुनाह जो कम कयो, बदकारी कई, कंहिंते ज़ुल्म कयो, कंहिंखे ईज़ा पहुचायो, कंहिंसां बदकारी कई, कंहिंजो हक़ खाधो, कंहिंसां ज़्यादती कई, कंहिंसां ज़ुल्म कयो, कंहिंसां ॾाढ ऐं जबर कयो, इहो तुंहिंजो अमल क़यामत ॾे रवानो कयो वियो आहे। बुरो अमल रवानो थियो, मा
हकीकत अल्लाह जो कुरान तो फरमाए खौफ कर इस तो सही सुभाने दे केड़ी शेरवानी कही थी वत्तकुल्लाह पुटको अल्लाह था इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। अल्लाह तुझे अमल का बाखबर ये तो तू लिखी लिखी गुनाह करी लिखी लिखी बदकारी जो कम करे तो कोई दिसण वारो ना है कोई चवण वारो ना है। अब्बे का लिखी गुनाह कई चाचे का लिखी गुनाह कई अम्मा का लिखी गुनाह कई भाईन का लिखी खता जो कम कई यार दोस्त दिसण वारो कौन हुयो पर अल्लाह को फरमाए मां रब तो दिसा जो मुझो तो हया करी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साल गुजारे हैं 90 साल गुजारे मेरी बड़ी हयाती गुजारी है वो जो असांजी जिंदगी जो लम्हो गुजरियो असां हे कयोसीं असां हे कयोसीं असां हे कम कयोसीं क़यामत जो ॾियारो थींदो न महशर के मैदान में माण्हू पहुचंदो ये जिंदगी उन जे साम्हूं ईअं नज़र ईंदी ॼण ख़्वाब गुज़रियो। कुरान जो फरमाए सूरह यूनुस वयौम यहशुरुहुम कअन लम यल्बथू इल्ला साअतन मिनन नहार जॾहिं उन्हनि खे गॾु कयो वेंदो त उहे महशर जे मैदान में बीहण वारा ईअं महसूस कंदा ॼण जिंदगी उन्हनि जी दुनिया वारी ईअं गुज़री आहे ॼण हिकिड़ी घड़ी गुज़री हुजे। घड़ी माण्हू महसूस थींदी हिकिड़ी घड़ी गुज़रंदी आहे कुझु लम्हो गुज़रंदो आहे को पहर गुज़रंदो आहे ॿी जॻह ते अल्लाह फरमाए कअन्नहुम यौम यरौनहा लम यल्बसू इल्ला अशियतन औ दुहाहा जॾहिं उहे जेॾी उन्हनि खे ॾिसी वठंदा आहिनि क़यामत जे ॾियारो चला पंहिंजी दुनिया जी ज़िंदगी ईअं महसूस कंदा ॼण ॾींहं जी हिकिड़ी शाम गुज़री आहे या ॾींहं जी सुबुह गुज़रंदी आहे महसूस थींदो जीअं सुबुह जो वक़्तु गुज़री वेंदो आहे असांजी ज़िंदगी ईअं गुज़री वई आहे ईअं लम्हा गुज़री विया आहिनि। मुंहिंजा दोस्तो चवंदा असांजे पारां को ॿियो पकड़ियो वञे असांजो बदिलो वरितो वञे फिदियो क़बूल कयो वञे इहो बसरून या वक़्तुल मुजरिमून लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनीह वसाहिबतिही वअखीह वफसीलतिही लती तुवीह वमन फिल अर्दि जमीअन सुम्मा युनजीह। महशर जे मैदान में उहे हिक ॿिए खे ॾेखारिया वेंदा साम्हूं जो विझंदा यार दोस्त भाइर मिट माइट हे जहन्नमी गुनहगार ईअं तमन्ना कंदो त अल्लाह काश हिक ॾींहं जे अज़ाब खां आज़ादी जे बदिले मुंहिंजो पको क़बूल कयो वञे भाउ क़बूल कयो वञे मुंहिंजो दोस्त क़बूल कयो वञे दुनिया मूंखे अज़ाब खां बचायो वञे मन फिल अर्दि जमीआ जेको कुझु ज़मीन में जमो कयो माल ठाहियूं ज़मीन ठाहियूं पैसो ठाहियूं सुजाग वेठा आहियो सुठा पिया ओ दुनिया ते नाज़ करण वारो ओ माल ते नाज़ करण वारो ओ क़यामत जे ॾियारे इहो अल्लाह जो बेफ़रमान ईंदो ईअं चवंदो जेको कुझु ज़मीन में मूं जमो कयो हुयो मन फिल अर्दि जमीअन सुम्मा युनजीह जेको कुझु माल कदु कयो हुयमि सभु फिदियो ॾियां कि हिकिड़े ॾींहं जे अज़ाब खां अल्लाह निजात सदाई ॼणा न हिकिड़े ॾींहं जे लाइ अमुर थींदो सॼी जमा मुंहिंजी गॾु करी सॼो माल ॾींहुं दौलत ॾींहुं पैसो ॾींहुं हिकिड़े राईअ बराबरि तोखे नफ़ो कोन मिलंदो। इन्नल्लज़ीन कफ़रू वमातू बिमा इनकार कयो कुफ्र कयो हुन में मरी विया वहुम कुफ़ारुन ये कुफ्र में मरण वारा काफ़िर आहिनि फलन युक़बल मिन अहदिहिम मिल्कुल अर्दि ज़हरा ज़मीन जे बराबरि सोन ॾियनि हे जेका
जे दिहाड़े अल्लाह के जवे सब सोन मौला जाए जो अजाब का बचा वाला विफ्तदा बिही या इन्ना जतो माल फिदिया में जने पर कबूल कौन करो बिनो कौन करो बिनो उलाइका लहुम अज़ाबुन अलीम उनके दर्दनाक अज़ाब नहीं हो मालहुम मिन नासिरीन मुझला को मददगार न हो तो साथी साथी न हो जो उनके साथ रहे पर घोड़ रहे न मुर्शिद हो न वली हो ये जन्म दी बात उनके पहुंच लाया मिला उनके नफे कौन मिल गए फायदे कौन मिल गए नफो उनके मिल गए मदीने वाले साईं के राजी में मदीने वाले साईं जो दर विसारे वाला ओ अल्लाह जिक्र के विसारे वाला अज वक्त में जो वतई बने अल्लाह के राजी करे देखा मालिक जो दर वठी देखा लतीफ रड़े कई तो उठ नथी हवे सुनो तुझे छुए में थारो जब तू घुमई जो छुए में जो घूमे जो मेहमान त्यासी इचो असा जो मौत जो वारो पायो चाचो वियो मानो वियो यार वियो अजीज वियो उन क़यामत ते आए वरी सब फल थींदासी मन डाग में अज पंहिंजे मालिक खे राज़ी करे ॾेखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह लतीफ साईं फरमाया दरबार भरियो मपा
जी सूरत निगाह जे आलो वंदी वेंदी त महबूबन के छा चवंदो हुई कब्र में सवाल किया पहिरीं सीढ़ी मदीने वाले साईं फरमायो क़यामत जे हाणे जी कब्र छा आहे कब्र महबूबन करीम फरमायो निमल अब्द इज़ा बुदिया फी कब्रिही जॾहिं माण्हू खे कब्र में लाथो वेंदो आहे माण्हू कब्र में पवंदो आहे कब्र में लाथो वेंदो आहे वतवल्ला अन्हु असहाबुहु ऐं कुल्हे गांधी उनखे कब्र में लाहे वापस मोटंदा आहिनि वापस वञंदा आहिनि इन्नहु लयस्मउ क़रअन आलिहिम हे कब्र वारो पंहिंजे कुल्हे गांधियुनि जे जुतियुनि जा खड़काहट ॿुधंदो आहे कब्र वारो जुतियुनि जा खड़काहट माण्हू जॾहिं मरी वियो मिटी में मिली वियो सही बुखारी शरीफ़ जी हदीस आहे कब्र वारो कब्र में पंहिंजे मिटण माइटण कुल्हे गांधियुनि जे जुतियुनि जा खड़काहट ॿुधंदो आहे उन्हनि जा आवाज़ ॿुधंदो आहे उन्हनि खे रड़ करे चवंदो आहे ओ वञण वारा थोरी देरि त वेहो थोरी देरि त मुंहिंजे मथां बीहो मां तव्हां खां आसीस हासिल कयां विरूं वठां को सभु कोन ॿुधंदी मदीने वाले साईं फरमायो काल यती है मलकान ॿ मलाइका ईंदा पोइ फयकुदानी माण्हू खां वठी स्टोके विहारे मैयत खे उथारे विहारे फयकूलानी लहू ॿई मलाइका उन माण्हू खां पुछंदा महबूब करीम फरमायो उन्हनि जी शिकिल एॾी हैबतनाक हूंदी जो अचानक जो कब्र वारे खे उथारे जो विहारींदा न हिन खां सॼी दुनिया विसरी वेंदी त मां हिननि खे कहिड़ो जवाबु ॾियां उनजी हैबतनाक सूरत दर्दनाक सूरत उनजी खौफनाक सूरत ॾिसी मलाइका खे अल्लाह अहिड़ो बणायो आहे हिसाब किताब वारनि खे मुमकिन लकीरनि खे अल्लाह अहिड़ो कहबतनाक बणायो आहे जो कब्र वारो खौफ़ज़दा थी वेंदो ॾिॿी वेंदो सम्झ में ॻाल्हि कोन ईंदसि हिननि खे कहिड़ो जवाबु ॾियां उथी वेंदो सुवाल कंदा त मां कुंत तक़ूल फी हक़्क़ि हाज़िर ॿुधा त मुंहिंजे दिलबर नबी जे बारे में छा चवंदो हुई मदीने वारे साईं जे बारे में कहिड़ो सुवाल कंदो हुई जे खौफ़नाक सूरत ॾिसी दर्दनाक सूरत ॾिसी हिन हर ॻाल्हि विसरी वेंदी पर जेकॾहिं कोई मोहब्बत वारो हूंदो ज़िक्र वारो हूंदो मदीने वारे साईं खे राज़ी करण वारो हूंदो मुंहिंजे दिलबर नबी जो नालो वठण वारो हूंदो मदीने वारे साईं जे सलात पढ़ण वारो हूंदो उनखे ॾुख कोन थींदो ॾिॼ कोन थींदो मलाइका खे चवंदो कंहिंखे था ॾिॼायो कंहिंखे था धमकायो कहिड़ी खौफ़नाक सूरत खणी मूं फ़क़ीर खे ॾिॼायो था हिन यार जे रात सलात पढ़ियो हुयो दिलबर सोने सां गॾु वेही उन जो नातो ॿुधो हुयो उन जो ज़िक्र ॿुधी सीनो ठाहियो हुयो कहिड़ो पतो ॾियारी कहिड़ो ख़ौफ़ ॾियारी मूं त पंहिंजे जानिब जे लाइ सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी ॻाल्हि सम्झ में आई है कोन आई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मुझे मुर्शिद माफी वाले दिल पर से शेर से सुभान अल्लाह
Santo
अभी मुझे दीदार पे के साईं ने फरमाया तो छातो छाते का तो ॾिसी चए तो या रसूल अल्लाह तो के ॾिसां तो मुंहिंजा दुख हली वो जाबिर वाली हदीस है बार बार बयान फरमाईंदा आहिनि आयो हुयो सूर परेशानी खणी दीदार जो कयई त चए तो अॼु त यार जो दीदार करे वठां दुनिया जा दुख को पिया ॿुधाए आशिक़ दाह कई चए तो इसरी मया वई जग जगे गुलजान साज़ी बल ठम अला इसरी मया वई जग जगे गुलजान साज़ी बल ठम महताब मुख महबूब जो ओ महताब मुख महबूब जो मेरा मुनवर ठम इसरी मया
गया ओ मिठा ओ जाता ओ जाता मदीने वाले साईं सा सिक्कर लाने वालों थी मदीने वाले मुझे वो बंदी बनी दुनिया में मानो ना वो बन में गया जेके मुझे दिल पर नबी सा दिल लगा रहा है सुनिया नहीं बेटा कर जो नालो तुम जमात में निखरा जेके महबूब मुस्तफा करीम सा मोहब्बत रखने वाली जमात कौन बनाए छड़े ये न कहो तो मां भलो बनायो वना फकीर सदायो वना पटको तो तुम मुबल्लिग सदायो तुम ऐसे मेरा खलीफो आया हाफिज आया आलिम आया मौलवी आया तकरीर कया तो जो आवाज भलो मोट है ना मोट ये शिया कौन बनाने की कोशिश करे न कौन कौन बनाए तो कौन के नबी के दिल की मिट्टी बनाए तो यार समझ में अचे थी अले कोन थी अचे असल पानी जिंदगी मदीने वाले के हवाले करे पंजो पान के महबूब के हवाले करे वो हम जे हाले उठने ते खिलदो माशर में उठने ते मुरकंदो उठले मदीने वाले साईं दी छप्पर छाव जे हेठा में अमल कबो इंशाअल्लाह ये गाल समझ में आई फकीर जी अल्लाह ताला शाह अमल दी तौफीक अता फरमाए रब मदीने वाले साईं जो सच्चो आशिक ऐं गुलाम बणाए अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए वियो अञा तकरीर ख़तम कोन थी आहे हे मुंहिंजे हथ में आहे साईं जन जो मुर्शिद जो किताब आहे 1990 जी ठाही उहो साल जंहिं साल हज़रत क़ुदरतुल औलिया महबूब इलाही नंबर कदो जो विसाल अहमद थियो हुयो हिन में पंहिंजे मुरीदनि ख़ादिमनि सां साईं जन कुझु वचन वाइदा कया के चंद फकीर है रोशन फकीर बैठो जो के हाला वालो साहब के बशीर बैठो साईं महबूब इलाही मिसाल जे वक्त के चंद फकीर नजर अचंदा न तो सारी नई जमात है तवा न हुयो उन वक्त में जरे हज़रत साहब महबूब इलाही मिसाल कयो हुयो उन वक्त साईं जन पाने मुरीदन का केड़ा बचन वायदा वरता हुया कुरान केड़ा वायदा कया हुया मुर्शिद जो मिसाल यार महबूब हुजे उन जो विशाल केड़ी वडी शय हुंदी आ केड़ो दुखद हुंदो आ वो दर्द कथा दिल में सही थी इंशाअल्लाह हे किताब का पढ़ंदो न त मां ये तो चवाता के दिल की दुनिया बदल दी वेंदी तवा के साईं मुजा दिल में पंहिंजे मुर्शिद सां नओ चाह नसीब थी जे चाहे था तव्हांजे दिल में मुर्शिद जी सच्ची गालिब मोहब्बत कायम थी वञे हे किताब सब पढ़ो इंशाअल्लाह तव्हांखे नफ़ो ॾींदो ऐं मूं फ़कीर खे दुआऊं कंदो जो साईं असांखे तंबीह कई हे किताब पढ़ो ऐं मां त हिकिड़ो दफ़ो पढ़ी वियो आहियां ॿियो दफ़ो पढ़णु शुरू कयो थो ऐं हे मुंहिंजे मुर्शिदनि जो ॿियो नओं किताब अञा हाणे आयो नालो रूहुल कलाम जी माना आहे त गुफ़्तगू जो रूह सुभान अल्लाह हे नज़र नाहे बल्कि हे नज़र आहे मुंहिंजे मुर्शिदनि जी शाइरी मुर्शिद जी नई शायरी साईं शायरी कई आहे ऐं उहा नई शायरी रुबाइयात आहिनि गज़ल आहिनि काफ़ियूं आहिनि मायूं आहिनि उहे मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि नए दिमाग़ खे असांजे मुआशरे में जेको बिगाड़ पैदा थियो आहे उनखे मदे नज़र रखंदे शायरी कई आहे इंशाअल्लाह ये शायरी बि ज़िंदगी में इनकलाब पैदा करण वारी शायरी सुभान अल्लाह सुजाग वेठा आहियो सुम्ही विया ॿ टे शेर तव्हांखे पढ़ी ॿुधायां अब लाउड बंद करे जॾहिं छोकिरा हे जेके दुश्मन दीन जा दहरिया काफ़र दीन जा मुखालिफ़ उहे उथिया त उन्हनि जे बारे में साईं जन हे शेर ठाहियो आहे फरमाईंदा वरी माकड़ मिसिल उथिया माकड़ उथंदी आहे न वरी माकड़ मिसिल उथिया आहिनि इस्लाम इनकारी हमेशा दीन ही रहंदो मगर मिलंदी उन्हनि ख्वारी
जेके दीन जे खिलाफ थिया आहिनि तंहिंखे दिलि पर सां जवाब थो ॾे वरी माकड़ मिसल थिया आहिनि इस्लाम इनकारी हमेशा दीन ही रहंदो मगर मिलंदी उन्हनि ख्वारी हिते आहिनि हज़ारनि में वेठा दोस्तार दादानी हिते आहिनि हज़ारनि में वेठा गुफ्तार जा गाज़ी असांखे था उहे घुर्जनि असांखे था उहे घुर्जनि लॻाइनि जान जी बाज़ी का ॻाल्हि सम्झो था हले कोन ते आहिनि हज़ारनि में वेठा गुफ्तार जा गाज़ी असांखे था उहे घुर्जनि लॻाइनि जान जी बाज़ी हिते आहिनि हज़ारनि में वेठा गुफ्तार जा गाज़ी न जन में हौसलो हिम्मत से ज़िंदा लाश वांगुरु हिते न जन में हौसलो हिम्मत से ज़िंदा लाश वांगुरु हिते ये ज़ंगल ज़मीरनि जा शहर में एक जिरल सपनी जगाए थी
सुतल सारे शहर में जीवन सपनी के जगाए पिताई जिया जगाए गो पिताई जिया जगाए गो जिए रूमी हुए राजी असांगे था हुए गुरजन लगाए जान जी बाजी असी आजाद आयुही बुझी थी खिलच मुखे असी आजाद आयुही बुझी थी खिलच मुखे हकीकत में गुलाम नबी हकीकत में गुलाम नबी हुयासी तुझो इश्क इंतजारी तुझो दिल बेकरारी तुझो इश्क इंतजारी तुझो दिल बेकरारी मुखी सब कबूल आए मिली खल्क दी तकवारी तुझो इश्क इंतजारी तुझो दिल बेकरारी मुखी सब कबूल तुझी सिकल है सलामत तुझी सिकल है सलामत तो घोर उम्र सारी तुझी सिकल है सलामत तो घोर उम्र सारी तुझो इश्क इंतजारी तुझो मेरे बेकरारी
साथी साथी थी सुजाग मोट सिखो तुम मांगते मोट सिखो तुम मांगते साथी थी सुजाग साथी थी सुजाग साथी साथी थी सुजाग सुभान अल्लाह। हे शायरी जो मुर्शिदन जो है कलाम हिन में नसीहतूं आहिनि जेल का आज़ादी जो नस्व है इन में मनक़बतूं आहिनि बगदाद वाले साईं जो बयान है इन में साईं मुंहिंजा बस आहे नालो तो रूहुल कलाम हाणे तव्हां पाण सम्झी सघो था इंशाअल्लाह तव्हां यादि कंदो त तव्हांजी कलाम में नओं रूह पैदा करे छॾींदो तव्हांजी जिंद में नओं रूह पैदा करे छॾींदो अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकु ॿई किताब वठो इन खां अलावा ॿिया किताब खे मर्ज़ूगो क्या को कुतुबखानो भरियो पियो थो ख़ाली करण जी कोशिशि कयो सुभान अल्लाह अल्लाह तव्हां सभिनी खे मदीनो ॾेखारींदो मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल हूंदो या रब